कम माण्हू खां कोन थो थिए त पोइ छो थो कमु करे? अदा ग़लती तुंहिंजी हथ तुंहिंजो लॻो। छा थियो चाचा? पुट ग़लती सां चांहि किरी वई, ग़लती त हुनजी हुई। न न चाचा तूं परेशान न थी, जेको बि नुक़सान थियो आहे आउं भरे थो ॾियां। बाक़ी कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जंहिंजी घर में टके जी इज़त कोन हूंदी आहे, पर मड़े माना ग़रीबनि माण्हू ते रोप कंदा आहिनि। अड़े कंहिंजी घर में इज़त कोन हूंदी आहे? ॻाल्हाईं कीअं बि तूं? अड़े तोसां कीअं ॻाल्हायो? कीअं ॻाल्हायो तोसां? 2 टके जा मूं सॼो सीन ॾिठो पे, ग़लती तुंहिंजी हुई, वरी हुन ग़रीब ते गुस्सो निकारी। हा कोन की आवाज़ कोन कढे, छो कोन आवाज़ करे? त आयो त आवाज़ कढे न, आऊं थोरो पंजलस साडा। मोबाइल में ध्यानु तुंहिंजो हो, हुन तोखे सॾु करे चांहि ॾिनी, तुंहिंजो पंहिंजो हथु लॻो हो। हुन ग़रीब बेचारे हिनजी उमिरि ॾिस, हीअ अछी दाढ़ी वारो, तोखे शर्म कोन्हे हुनखे चमाड़ण दे? वाकई यार मुंहिंजी ग़लती हुई। हूं बि कमज़ोर मथां हर को हावी हूंदो आहे, माफ़ी वठो हुन खां। माफ़ कजो मूंखे, मूंखां ग़लती थी। यार इंशाल्लाह कोन थींदो। मूं माफ़ कयो, अहिड़ी का वॾी ॻाल्हि न आहे।